वॾो डर पापुलेशन खाते ठटे तरफ़ां 11 जुलाई आबादी जे आलमी ॾियारे जे मौक़े ते हिकु सेमिनार पापुलेशन खाते ठटे जी मकली वारे ऑफिस में मुनक़द कयो वियो, जंहिंमें पापुलेशन खाते जे मुलाज़िमनि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार खे ख़िताब कंदे पापुलेशन खाते ठटे जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर ठटो काज़ी नदीम सरवर, ADHO हेल्थ ठटो डॉक्टर यामीन शाह, मुर्फ जे इंचार्ज मलिक आदम, NRS जे डॉक्टर आकाश अब्बासी, सिविल सर्जन सिविल अस्पताल ठटो डॉक्टर मुमताज़ चौहान, डॉक्टर दाऊद हिलायो, सिंध कम्युनिटी फाउंडेशन जे उमेरा अली, डॉक्टर सुनहरा हैंड्स जी समीना यासिर पलीजो, तारिक ऐं ॿियनि चयो त आबादी जे लिहाज़ खां पाकिस्तान 5 नंबर ते अची वियो। मुल्क में तेज़ी सां वधंदड़ आबादी ते कंट्रोल करण जी सख़्त ज़रूरत आहे, जंहिं लाइ घटि में घटि 2 सालनि लाइ वक़फ़ो ज़रूरी आहे, जंहिंसां ॿार ऐं माउ जी सिहत बहितर रहण समेत ॿार जी ज़रूरतुनि खे बि पूरो करे सघिजे थो। उन लाइ असां सभिनीनि खे घुर्जे त आबादी ते कंट्रोल करण लाइ अवाम में शऊर बेदार करण लाइ जागरूकता मुहिम हलायूं, जीअं आबादी ते कंट्रोल करे सघूं। डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिसर ठटो काज़ी नदीम सरवर चयो त सभिनीनि लाइ हिकु लचकदार ऐं बराबरी वारी मुस्तक़बिल जे हवाले सां डेटा जी ताक़त खे गॾु करणु ज़रूरी आहे, जंहिं ते पिणु अमल पेरा आहियूं। हिन चयो त उन सिलसिले में मकली घारो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बेबी शो पिणु कया पिया वञनि। पॉपुलेशन वारा पिया कमु कनि या हैंड्स वारा पिया कमु कनि, पर इहो ॾींहुं सेलिब्रेट करण सां इहो हूंदो आहे त असांजा हेल्थ डिपार्टमेंट वारा, गवर्नमेंट स्टेक होल्डर्स, ॿिए ऑर्गेनाइजेशन सभु असां सां गॾु त इहो ॾाढो सुठो ॾींहुं, मतिलबु ॾाढो सुठो महसूसु थींदो आहे, असांखे पाण खे फ़ख़्रु थींदो आहे त असां हिन ॾींहं खे हर साल मल्हाईंदा आहियूं। जीअं त 11 जुलाई जो आगाज़, एक औरत की जो सेहत है वो सबसे ज़्यादा अहमियत की हामिल है। हम एक औरत को जो है वो इम्पोर्टेंस नहीं देते, उसकी जो रिलेटिव हेल्थ है वो कितनी ज़्यादा मुतासिर हो रही है। अभी आप इसको पहले से मैं थोड़ा सा में, क्योंकि हमारा जो प्रोजेक्ट है वो हम क्लाइमेट चेंज की वजह से मैटरनल पर और औरत की रिलेटिव हेल्थ पर किस तरह से उसका इम्पैक्ट हो रहा है। जो आम माण्हुनि खे तव्हांजे ज़रिए तव्हां जेके पॉपुलेशन वेलफेयर खाते जा वर्कर आहियो या सिहत खाते जा जेके वर्कर आहिनि, डॉक्टर आहिनि, उन्हनि जे ज़रिए पंहिंजे आवाम खे इहा ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि करण जे लाइ ही अॼोको ॾींहुं मल्हायो थो वञे, हिकिड़ी पंहिंजो अज़म वधाइण जे लाइ अॼोको ॾींहुं मल्हायो थो वञे। जीअं इन ॻाल्हि खे सम्झूं त असांजी